नवोदेरो वेझो मेतला ऐं ब्रोही दुरनि में पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में नौजवान क़त्ल थियो आहे। मेतला ॻोठ में हथियारबंद फायरिंग करे अल्ताफ़ पुट बशीर ब्रोही खे क़त्ल करण बाद फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो आहे। आगाह कयो आहे त वारसनि जो इहो चवणु आहे त वहीद, नज़ीर, जावेद, हुसैन बख्श, इस्माइल, असलम ऐं नवीद मेतलो गोलियूं हणी अल्ताफ़ खे क़त्ल कयो आहे। नवोदेरो वेझो मेतला ऐं ब्रोही धुरनि में पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। मेतला ॻोठ में हथियारबंद फायरिंग करे अल्ताफ़ पुट बशीर ब्रोही खे क़त्ल करण बाद फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची वाक़ई वारे हंध ते मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। ॿिए पासे वारसनि जो चवणु आहे त वहीद ब्रोही, नज़ीर, जावेद, हसन बख्श ऐं इस्माइल, असलम, नवीद मेतलो गोलियूं हणी अल्ताफ़ ब्रोही खे क़त्ल कयो आहे। नवोदेरो वेझो ॻोठ मेतला में मेतला ऐं ब्रोही धुरनि में पुराणी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल कयो। ॻोठ मेतला में हथियारबंद फायरिंग करे अल्ताफ़ पुट बशीर ब्रोही खे क़त्ल करण बाद फरार थी विया। इतला ते पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वारसनि जो चवणु आहे त वहीद मेतलो, नज़ीर मेतलो, जावेद, हुसैन बख्श, इस्माइल, असलम ऐं नवीद मेतलो गोलियूं हणी अल्ताफ़ ब्रोही खे क़त्ल कयो आहे। आगाह कयो आहे त नवोदेरो वेझो मेतला ऐं ब्रोही धुरनि में पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो आहे। नूर मोहम्मद सूमरो खां तफ़सील मालूम कयूं था। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो। नवोदेरो भरिसां मेतला ॻोठ में मेतला ऐं ब्रोही बिरादरीअ विच में हलंदड़ पुराणो तकरार हींअर तेज़ थी वियो आहे। फायरिंग ॿिन्ही धुरनि जी फायरिंग में नौजवान अल्ताफ़ पुट बशीर ब्रोहियूं गोली लगण सबबि क़त्ल थी वियो आहे। जॾहिं त वाक़ई वारे इतलाह ते नवोदेरो पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणाए नवोदेरो अस्पताल पहुचायो, जिते मक़तूल जो हिन वक़्तु पोस्टमार्टम हलंदड़ आहे। अस्पताल में मौजूद मक़तूल जे चाची फातिमा ॿुधायो त अल्ताफ़ खे मेतला धुर जे जवाबदारनि वहीद, नज़ीर, जावेद, हुसैन बख्श, इस्माइल ऐं ॿियनि गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। जवाबदार धुर मौज़म अब्बासी जे कयल फ़ैसिले ते बि अमल न कयो ऐं कराची में मीर मंज़ूर पंवर जे फ़ैसिले जी चतीअ जी जेका रक़म हुई उहा बि हिन वक़्तु अदा न कई आहे ऐं असांखे मुसलसिल धमकाईंदा रहंदा हुआ त केसनि तां हथु खणूं। असां हथु न कयोसीं, जंहिंजे नतीजे में उन्हनि फायरिंग करे असांजे नौजवान खे क़त्ल कयो आहे। जी, महिरबानी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण जे लाइ।